सिंध वॉइस डिजिटल मीडिया जी दुनिया में हिकु नओं नालो बिल्कुलु। आहे, मुख़्तसिर वक़्तु थियो आहे। कीअं था महसूस कयो कमु कंदे तव्हांखे कीअं थो फ़ील थिए त तव्हां नवान या सिखण वारो माहौल या हिकिड़ो आज़ादी हिकिड़ी सहाफ़ती जेके हिकिड़ा पैरामीटर्स आहिनि उहे त ज़ाहिर आहे असांखे इथिक्स ऐं सभु शयूं असांखे संभालणियूं आहिनि ऐं उहे ई फॉलो करणियूं आहिनि। कीअं था महसूस कयो कमु कंदे तव्हां? अच्छा, सिंध वॉइस त ॾाढो बहितरीनु कमु करे रही, छो त मां हुन टीम जो हिसो आहियां। जंहिंमहिल न हुयुसि त ॾिसंदो हुउसि ज़ुएब साहब जो जेके पॉडकास्ट हुया या जेको स्टोरीज़ वग़ैरह हलंदियूं हुयूं सिंध वॉइस ते। ऐं आम जॾहिं सहाफ़ी दोस्तनि में विहंदो हुउसि त हुनजो नालो ॿुधंदो हुउसि त यार सिंध वॉइस ॾाढो बहितरीनु कमु करे रही आहे। ऐं कुझु ई ॾींहंनि में हू पूरी सिंध में जेको आहे माण्हुनि जे नाले अची वियो आहे त सिंध वॉइस ऐं बहितरीनु कमु करे रही आहे। प्रोफेशनल जेको माण्हू आहिनि उहे हुन में कमु करे रहिया आहिनि। त मुंहिंजो बि ख़्यालु हुयो त मां सिंध वॉइस में वञा ऐं पोइ सिंध वॉइस जो हिसो बणिजी वियुसि। ऐं सिंध वॉइस में जेको आहे जेके स्टोरीज़ आहिनि हिकु मुकमिल स्टोरीज़ हलाए रहिया आहिनि। सिंध वॉइस जेका टीम आहे उहा एडिटिंग खां वेंदे, छो त स्टोरी जेका ठहे थी पई त उहो स्टोरी ते जेको ॻाल्हाए थो पियो उन खां पोइ जेके बैकग्राउंड में माण्हू कमु जेके कनि था पिया उन्हनि जी बि मां ॻाल्हि ज़ाहिर कंदुसि आहे, त ज़ाहिर। उहे पूरी टीम आहे उहे असांजी। उन ते वधीक महिनत करे रहिया आहिनि। सही। असां त हुनखे स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियूं त ही स्टोरी ते जेको अली रज़ा मंगी ॻाल्हाए थो, जानी सूमरो ॻाल्हाए थो, आज़ाद भाई ॻाल्हाए थो, पर उन जे पोयां जेके माण्हू कमु कंदड़ आहिनि, एडिटर ज़ाहिर आहे, आहिनि, उहे ज़ाहिर आहे, नो उन ई डाउट। लफ़्ज़नि जे मुताबिक़ उहे शयूं कनि था पिया। ही असांजो अदो वेठो आहे हिदरी साहब। त ही जेको असांजा सिंध वॉइस जा वर्कर आहिनि ॾाढो बहितरीनु कमु करे रहिया आहिनि। सही ॻाल्हि आहे। आज़ाद साहब पाण असां ॿियनि इदारनि में बि गॾिजी बि कमु कयो आहे बिल्कुलु। ऐं हिकिड़े वॾे अरसे खां वठी गॾु रहिया आहियूं। माहौल जे हवाले सां सिंध वॉइस खे कीअं पिया ॾिसो? तव्हां बि हिते रिपोर्टिंग कयो पिया, आउटडोर शोज़ बि कयो पिया, ॾिसो पिया शयुनि खे, कीअं पिया ॾिसो तव्हां? तव्हां जीअं ॿियनि इदारनि जी ॻाल्हि कई, ॿियनि इदारनि में पाण सुठो वक़्तु गुज़ारियो हा। ऐं अॼु बि अलाह ख़ुशि करे हर जॻह ते हर के काफ़ी अहिड़ा दोस्त उते बि हुया जेके अॼु को किथे आहे को किथे आहे। ज़ाहिर आहे इदारा आहिनि न, इदारा कहिड़े आहिनि इदारे मां ऐं ॿिए हंधि माण्हू वेंदो आहे, इहो वक़्तनि ब हिकिड़ो वक़्तनि ट्रेवल इंसानु आहे, पंहिंजो इहो पियो जिते हलंदो आहे। हिनखे बेस्ट लॻंदो आहे, कंफर्ट ज़ोन सम्झंदो, उहो चेंज थींदो थो। सिंध वॉइस ते मां जॾहिं आयुसि पहिरें ॾींहुं, तव्हांखे ख़बर आहे त माना हिकिड़ो प्लेटफॉर्म जी जीअं ॻाल्हि कई तव्हां, हिते तव्हांखे फ्री एंड आहे। मूंखे हिकिड़ो लिमिटेड एरिया हुयो, उन ते अपॉइंट कयो वियो। उन खां पोइ जॾहिं मूं कमु कयो, कम सां गॾु तव्हां, ज़ुएब साहब, सनाउल्ला ऐं तव्हां ॿिया जेके टीम जा दोस्त आहिनि, उन्हनि जी हिकिड़ी पंहिंजो दुआउनि सां ऐं उस्ताद करे चवां उन हिसाब सां तव्हां गाइड कंदा वियो ऐं माहौल जे हिसाब सां असां वटि फैमिली माहौल आहे। पहिरीं शइ हिकिड़ी हिते आहे त बॉस कोन्हे को न बॉस बाबा ॿियनि इदारनि में पाण मिली रिवायती बॉस आयासीं, चऊं असां। रवैये और बॉस त आहे, पर हुनजो हिकु रवैयो बि रिवायती। स्ट्रिक्ट आहे। त साईं ॾे वेंदासीं, पोइ हाणे अलाए छा ॻाल्हाईंदो, पोइ फलाणी स्टोरी आहे। हाणे हालांकि असां जेकॾहिं तव्हां कंहिं इशू ते कंहिं सां ॻाल्हाइण वेंदा आहियो पंहिंजे चोॾीअ सां, त उते बि सोचींदा हुआसीं त यार डिस्कस कयूं न कयूं, हालांकि असांजे अंदरि कमु थियल आहे, उहो अॻिले जो रिएक्ट छा हूंदो। हिते तव्हांखे इहो आहे त पाण में फैमिली वारा आहियूं, कोन आहे जेकॾहिं किथे का कमी महसूसु थिए थी त हिक ॿिए खां राय था वठूं। फैमिली आहे असांजी, नंढी फैमिली आहे, सुठो नंढे टाइम में असांखे पूरी सिंध मां सुठी मोट मिली आहे। असांजे ॾिसंदड़ जेके नाज़रीन आहिनि, इवन जीअं हाणे जानीअ ॻाल्हि कई त माण्हुनि खे इहो यादि यार सिंध वॉइस थोरे टाइम में पाण खे ऐं असांजा जेके ॾिसंदड़ आहिनि, व्यूज़ आहिनि, उहे वधी विया। असांजो जेका रिपोर्टिंग था करे अचूं, का स्टोरी कवर करे था अचूं, इवन के प्रोग्राम था कयूं, त उन ते पब्लिकली जेको आहे न मोट मिले थी, उहा मोट कंहिं हिक जे लाइ न, उहा सॼी सिंध वॉइस जी फैमिलीअ जो क्रेडिट आहे। ऐं ख़ासि तौर ते छो जो पाण ॾिसो न आहियूं डिजिटल ते, डिजिटल जो क्रेडिट अॼुकल्ह जेके असांजा दोस्त वेठा आहिनि, जीअं कादरी साहब वेठो आहे, हिननि जी वॾी महिनत आहे। पाण फील्ड मां करे था अचूं या स्टूडियो में कयूं था, पर उन शइ खे कीअं एडिटिंग में आणे वञे, उते असांजा एनालिस्ट वेठा आहिनि, कैमरा मैन आहे असांजो, उहो कहिड़े एंगल सां कवर थो करे। असां त ठीकु आहे, असां हिकु स्टोरी ते कमु करियासीं, उन हिसाब सां फुटेजिस करणा, उहे सभु सभिनी जो क्रेडिट आहे। फैमिली माहौल आहे। असांखे इदारो घटि घर घणो लॻंदो आहे। सही जी, कादरी साहब तव्हां जी, छा था मां सम्झो? हिननि जी ॻाल्हि तां थोरो माना जेको हिननि चयो त सॼो हिननि क्रेडिट मूंखे ॾेई छॾियो, पूरी आहे टीम जो साईं, क्रेडिट आहे, आहे। आहे। न, न, ज़ाहिर आहे पूरी पूरी टीम आहे, टीम पूरी आहे, टीम आहे। उनजो हर माण्हू ए जेको टू आहे ज़ेड। पंहिंजो हा, पंहिंजो कमु करे थो। हा, हाजी बिल्कुलु, कैमरामैन जो बिल्कुलु, ॾिसो, हा। सिर्फ़ु फुड़ी असां फुड़ी तलाह थो थिए। बेशक